एक शख्स ने कहा मुफ्ती साहब मां सफ़र लाइ वञा थो, छा सुबुह जी नमाज़ आज़ान खां पहिरियां पढ़ी करे वञी सघां थो? जेकॾहिं को शख़्स सफ़र ते वञे थो ऐं उनखे ख़बर आहे त सफ़र में जॾहिं गाॾी ते वेहंदुसि त वरी नमाज़ पढ़ण जो टाइम न मिलंदो, त अहिड़े शख़्स खे खपे त सफ़र खां पहिरियां नमाज़ पढ़े, भलजां आज़ान खां पहिरियां पढ़े, पर शर्त इहा आहे त नमाज़ जो वक़्तु दाख़िल थी चुको हुजे। जेकॾहिं उहो वक़्त खां पहिरियां पढ़ंदो, अञा सुबुह नमाज़ जो वक़्तु दाख़िल ई न थियो आहे, त पोइ नमाज़ न थींदी। छो त नमाज़ जे शराइत जे लाइ हिकिड़ी शर्त इहा आहे त उन नमाज़ जो वक़्तु दाख़िल थियल हुजे। जेकी नमाज़ तव्हां वक़्तु दाख़िल थियण खां पहिरियां पढ़ंदव त उहा नमाज़ न थींदी, ऐं वक़्तु गुज़रण खां बाद में पढ़ंदव त उहा क़ज़ा थींदी, अदा न थींदी। इन करे आज़ान भलजां न थी आहे, पर टाइम दाख़िल थी चुको आहे, पोइ तव्हां फजर जी नमाज़ पढ़ी करे सफ़र जे लाइ रवाना थी सघो था।